मुरसलीन मुहम्मदिन खातमिन नबीयीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद। क़ाल अल्लाहु तबारक व तआला वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे पंहिंजी इबादत लाइ पैदा फरमायो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांजो ख़ालिक आहे, मालिक आहे, असांजो हाकिम आहे। जेका इबादत असांजे मथां फ़र्ज़ थी आहे उहा प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जी मुबारक सीरत ऐं मुबारक ज़बान जे ज़रिए असां सभिनी ताईं पहुची चुकी आहे। इहा इबादत छा आहे? जेका इबादत अल्लाह रब्बुल आलमीन असांजे मथां फ़र्ज़ कई आहे। इहा इबादत उहा शइ आहे जेका अल्लाह रब्बुल आलमीन शरीयत जे नाले आसमान तां नाज़िल फरमाई आहे, जंहिंजा उसूल क़ुरान मजीद में बयान थियल आहिनि ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन अहादीस में उन्ही इबादत जी तफ़सील बयान फरमाई आहे। इबादत जो मतलब इहो आहे त बानो रब जे हुकुम ते, रब जी मर्ज़ी सां, रब जे ॿुधायल तरीक़े जे मुताबिक़ अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण जी कोशिश करे। उहो अमल इबादत न आहे जेको बानो इबादत जे नाले ते करे पर उन्ही अमल जे अंदरि बाने जी मर्ज़ी शामिल हुजे। इबादत जे नाले ते बानो को मुशक्क़त करे, को अमल करे त रब मूंखां राज़ी थी वञे, पर उन अमल जे अंदरि बाने जी पंहिंजी मर्ज़ी, पंहिंजो अकुल शामिल हुजे जेको अल्लाह उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान न कयो हुजे त अल्लाह रब्बुल आलमीन उन अमल खे इबादत कोन चयो आहे। इबादत उहा आहे जहिड़े तरीक़े सां दीन में जेके इबादतूं ॿुधायल आहिनि उन हिसाब सां उन्हनि ते अमल कयो आहे। जीअं सूरतुल आराफ जी इब्तिदा में अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इबादत जी तारीफ़ ॿुधाई, इत्तबिऊ मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिऊ मिन दूनिही औलिया क़लीलन मा तज़क्करून। तव्हां इताअत करियो, पैरवी करियो उन दीन जी जेको दीन तव्हां जे मथां आसमान तां नाज़िल थियो आहे। आसमान तां जेको दीन नाज़िल थियो आहे उहो अल्लाह जे क़ुरान में मौजूद आहे ऐं अल्लाह जे नबी अलैहि सलातो वसलाम जे अक़वाल ऐं अहादीस में मौजूद आहे। तव्हां मुंहिंजो मौज़ू ॿुधी चुका आहियो त बिदत जा नुक़सान ऐं बिदत जूं क़बाहतूं। बिदत जो मतिलबु आहे इबादत जे नाले ते को इंसान अहिड़ो अमल करे जेको अमल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बयान न फरमायो हुजे। छो त बिदती माण्हू इबादत जे नाले ते पंहिंजी मर्ज़ी, पंहिंजो अकुल ऐं पंहिंजी ख़्वाहिश माणनि जी कोशिश करे थो। बिदती माण्हू उन्ही रुतबे ते पहुचण जी कोशिश करे थो जेको अल्लाह रब्बुल आलमीन वटि मख़सूस आहे, यानी दीन ठाहिण, दीन नाज़िल करण, शरीयत जा अहकामात नाज़िल करण सिर्फ़ अल्लाह जो कमु आहे। इहो इख्तियार अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि न ॾिनो त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी इजाज़त या अल्लाह जी तरफ़ां नाज़िल कयल वही जे बग़ैर कंहिं मामले खे इबादत चवनि हा। हर मामले में अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां हुकुम ईंदो हो, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे ॿुधाईंदा विया। यानी बिदती अहिड़ो अमल करे थो जेको इख्तियार अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि कोन अता फरमायो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़्वाहिश हूंदी हुई। सूरतुल बक़रा पढ़ो, ॿियो पारो सयक़ुल जन शुरू थिए थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सख़्त ख़्वाहिश हुई, शिद्दत सां ख़्वाहिश हुअनि त बैतुल मुक़द्दस जे बजाए मुंहिंजी उम्मत जो क़िबलो बैतुल्लाह थी वञे, काबतुल्लाह थी वञे। पर इन्ही जे लाइ रब्बुल आलमीन खां दुआऊं घुरंदा रहिया, इल्तिजाऊं कंदा रहिया
पंहिंजो चेहरो मुबारक बार बार आसमान ना मथे खंदा रहा तो अल्लाह रब्बुल आलमीन मुझी यह ख्वाहिश पूरी करे। क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समा फ़लनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा। ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां ॾिसी रहिया आहियूं तव्हां पंहिंजो मुबारक चेहरो बार बार आसमान ना खणी रहिया छाजे लाइ? ए मुंहिंजा रब मुंहिंजो ऐं मुंहिंजी उम्मत जो क़िबलो काबतुल्लाह थी वञे। क़िबलो यानी मुंहिंजी निमाज़ूं, इबादतूं, फ़राइज़, नवाफ़िल, उन्हनि में इबादत जे दौरान असांजो रुख़ काबतुल्लाह थी वञे। पहिरियों क़िबलो बैतुल मुक़द्दस। इन इजाज़त खां अचण खां अॻु में मक्के जी पूरी 13 साल ज़िंदगी, मदीने हिजरत करण खां पोइ 16 महीने ताईं यानी 14.5 सालनि ताईं बैतुल मुक़द्दस अल्लाह जी तरफ़ां क़िबलो हो। अल्लाह जे इन हुकुम ते अमल कंदे बैतुल मुक़द्दस ना सब मुसलमान निमाज़ पढ़ंदा रहा। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं इजाज़त ॾिनी उन्ही खां पोइ काबतुल्लाह खे क़िबलो करार ॾिनो। पर अल्लाह रब्बुल आलमीन जी इजाज़त खां बग़ैर पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हुकुमनामो पंहिंजी उम्मत लाइ जारी न फरमायो त जीअं त मुंहिंजी मर्ज़ी आहे ऐं चाहियां थो हाणे तव्हांजो क़िबलो काबतुल्लाह आहे, न बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन आसमान तां इजाज़त नाज़िल फरमाई। उन्ही खां पोइ मुसलमाननि जो क़िबलो तब्दील थी। दीन उहो आहे जेको अल्लाह रब्बुल आलमीन आसमान तां नाज़िल फरमायो आहे। न अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबर खे इहो इख्तियार ॾिनो, न कि उम्मती खे इहो इख्तियार ॾिनो। मक्के जे काफ़रनि क़ुरान मजीद जे बारे में चयो तव्हांजे मथां जेको क़ुरान नाज़िल थिए थो असांजे बुतनि जे ख़िलाफ़ लिखियलु आहे त उन्हनि वटि इख्तियारात कोन्हे, नफ़ो नुक़सान नथा ॾेई सघनि। उन्हनि जी पूॼा छॾे ॾियो, उन्हनि खां घुरण छॾे ॾियो। असां तव्हांजे दीन जूं कुझु ॻाल्हियूं मञीदासीं, पर असांजे बुतनि जे मुतलिक़ जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि में कुझु एडिट करियो, रद्दो बदल करियो। इहो नज़रियो खणी आया त अल्लाह जी तरफ़ां जेको पैगंबर हुअण जी दावा करे थो उन जे इख्तियार में सभु कुझु आहे। उहो मुख़्तार कुल आहे, उहो पंहिंजी मर्ज़ी सां दीन ठाहे थो। उन्हनि जो नज़रियो इहो चवण लॻा इति बि क़ुरान गैरि हाज़ा औ बद्दिलहु। ए मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम, ही जेको क़ुरान आहे हिन क़ुरान जे बदिरां ॿियो को क़ुरान कलाम खणी अचो जिन में असांजे अबनि ॾाॾनि जी मुखालिफ़त न हुजे। बाक़ी अखलाकियात ऐं ॿियूं ॻाल्हियूं त हुजनि पर असांजे अबनि ॾाॾनि वारो दीन उन जी मुखालिफ़त न हुजे, या घटि में घटि इन में कुझु तब्दीली बि आणियो। सम्झी छा रहिया आहिनि त ही मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी तरफ़ां तब्दीली करण जो खेनि इख्तियार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जवाब नाज़िल फरमायो पंहिंजे आख़िरी पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, क़ुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलक़ाइ नफ्सी इन अत्तबिउ इल्ला मा युहा इलै इन्नी अखाफु इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम। तव्हां इन्हनि खे ॿुधायो अल्लाह रब्बुल आलमीन इहो मूंखे इख्तियार कोन्हे ॾिनो हिन क़ुरान खे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां मटाए सघां, तब्दील करे सघां, हिन जा जुमला, हिन जा अहकामात, हिन जूं आयतूं तब्दील करे सघां। मूंखे पाण ख़ुदि खे डपु आहे रब जी नाज़िल कयल शरीयत जी, जेकॾहिं मूंखां मुखालिफ़त थी पवे आख़िरत जे वॾे अज़ाब खां पाण ॾिजां। तव्हां अंदाज़ो लॻायो अल्लाह रब्बुल आलमीन जेको दीन नाज़िल कयो आहे मुकम्मल, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम जूं आयतूं बि नाज़िल थी चुकूं, मुकम्मल दीन तव्हांजे मथां नाज़िल थी चुको आहे। इबादत चाहे, नेकी चाहे, गुनाह चाहे, अल्लाह ॾांहुं क़ुर्बतूं ऐं वेझड़ायूं कीअं तव्हांखे मिलंदियूं, पूरो दीन तव्हांजे मथां मुकम्मल नाज़िल थी चुको आहे। इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम मिर रब्बिकुम, उन दीन ते अमल करणो आहे, उन दीन में पंहिंजी तरफ़ां वाधारो कोन्हे करणो। बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो असां सभिनी जी इस्लाह जे लाइ वलौ तक़व्वल अलैना बअदल अक़ावील लअख़ज़ना मिन्हु बिल यमीन थुम्म लक़तअना मिन्हुल वतीन। असांजो ही पैगंबर बि जेकॾहिं असांजे दीन जे बारे में नाज़िल कयल शरीयत जे मुतालिक़ पंहिंजी तरफ़ां जेकॾहिं हिकिड़ो मसइलो, हिकिड़ो लफ़्ज़ बि हलाल ऐं हराम जे मुतालिक़, जाइज़ ऐं नाजाइज़ जे मुतालिक़ पंहिंजी तरफ़ां असांजी इजाज़त खां बग़ैर
पंहिंजी तरफ़ां हिकिड़ो मसलो बि वधाए हा, साॼी बांह खां इनखे पकड़ियूं हा ऐं संदुसि शहरग असां कटे छॾियूं हा। अल्लाह रब्बुल आलमीन केतिरी सख़्त तंबीह फरमाई आहे। इहा तंबीह दर हक़ीक़त उम्मत जे लाइ आहे त दीन में पंहिंजी मर्दी न माणियो। बिदती माण्हू दीन में पंहिंजी मर्दी माणे थो, अल्लाह जे नाज़िल कयल दीन ते मुतमइन न आहे, उन खे मुकमल कोन थो समझे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अमानतदारी ते शक करे थो। ही इबादत हुई, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे कोन ॿुधाई। ही नेकी जो कमु हो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे कोन ॿुधायो। ही कमु आहे, ही उहा इबादत आहे जंहिंजे करण सां अल्लाह राज़ी थिए थो, अल्लाह जी वेझड़ाई मिले थी, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कोन ॿुधायो। बिदती माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन ते बि शक करे थो त नाक़िस नाज़िल थियो, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अमानतदारी जे मथां बि शक करे थो। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े बिदती क़िस्म जे माण्हुनि जे बारे में फरमायो, ज़ालिक बिअन्नहुम करिहू मा अंज़लल्लाहु फअहबत अअमालहुम। सूरह मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, इन ज़ालिमन कुफार मुशरिक अहले बिदत जी तरफ सभिनी लाइ इशारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन उन जा अमल ज़ाया करे छॾिया। वजह सबब अमल ज़ाया थियण जो सबब छा आहे? ज़ालिक बिअन्नहुम करिहू मा अंज़लल्लाह, अल्लाह जी नाज़िल कयल शरीयत सां इन्हनि नफ़रत कई, मकरूह चयो, उन्हनि खे नापसंद कयो। अल्लाह जी नाज़िल कयल शरीयत खे नापसंद करण जी वज़ाहत अॼु असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं था, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मूं इन्हनि जा अमल बर्बाद करे छॾिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे दीन ते पंहिंजे पैगंबर ते जेको दीन नाज़िल फरमायो, उन दीन में ॿ ईदूं आहिनि, पर अहले बिदत इन ॿिनि ईदनि ते ख़ुशि कोन थिया, पंहिंजी तरफ़ां टी ईद वधाए छॾी। ज़ालिक बिअन्नहुम करिहू मा अंज़लल्लाह, अल्लाह जी नाज़िल कयल दीन सां इन्हनि नफ़रत कई, नापसंद कयो, बल्कि पंहिंजी तरफ़ां टी ईद वधाए चवण लॻा ही ईद त सभिनी ईदनि खां वॾी आहे। जी ईद जो ज़िक्र न क़ुरान में, न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीमात में, न सहाबा कराम जी ज़िंदगी में असांखे को तसव्वुर बि मिले थो। अल्लाह रब्बुल आलमीन ही बयान फरमायो। अल्लाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां नमाज़ूं बि नाज़िल फरमायूं, जंहिंमें जनाज़े जी नमाज़ बि आहे, रोज़े जा अहकामात बि आहिनि, हज जा अहकामात बि आहिनि, ज़कात जा अहकामात बि आहिनि। जेको माण्हू उन्हनि अहकामात खां हटी अमल करे थो, ॼण त उनखे अल्लाह रब्बुल आलमीन जी नाज़िल कयल दीन पसंदि कोन्हे ऐं पंहिंजी मर्ज़ी उहो शामिल करणु चाहे थो। जेकॾहिं नियत साफ़ बि हुजे, पर पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ अमल न हुजे, अल्लाह रब्बुल आलमीन तॾहिं बि अमल रद्द थो करे छॾे। सही बुखारी जी हदीस जे अंदर किताब सौम जे अंदर सौम यौमिल जुमा इमाम बुखारी रहमहुल्लाह उन्वान क़ाइम कयो। हदीस वाक़ियो आननि था, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी घरवारी उम्मुल मोमिनीन सैयदा जुवैरिया रज़ियल्लाहु ताला अन्हा वटि अचनि था। जुमे जो ॾींहुं आहे, ॾींहं जो वक़्तु आहे, ख़बर पवनि थी त मुंहिंजी घरवारी खे रोज़ो आहे। रमज़ान मुबारक जो महीनो कोन हो, नफ़ली रोज़ो आहे, जुमे जे ॾींहं जो रोज़ो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा अहकामात मौजूद आहिनि। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे नफ़ली रोज़ो अकेलो जुमे जे ॾींहं जो रखण खां मना फरमायो आहे। जेकॾहिं रखो था त उन सां गॾु जोड़ो करियो, ॿ करियो, ख़मीस ते रखो ऐं पोइ जुमे जे ॾींहुं रखो, या जुमे जे ॾींहुं रखो था पोइ छंछर जो ॾींहुं रखो। पुछा कयूं घरवारी खां, जुवैरिया रज़ियल्लाहु अन्हा खां, असुमति बिल अमसी, छा कल ख़मीस ते तव्हां रोज़ो रखियो हो? जवाब आयो न। अतुरीदीन अन तसूमीन गदन, पोइ सुभाणे छंछर ते तव्हांजो रखण जो इरादो आहे? फरमायूं न। क़ाल फाफ्तिरी, फरमायो रोज़ो खोले छॾ। छो त मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको दीन नाज़िल थियो आहे, उन दीन में अकेलो जुमे जो रोज़ो आहे कोन। संदन घरवारी आहिनि, सहाबा सहाबियात उम्महातुल मोमिनीन, केतिरी नियत साफ़ आहे, पर दीन इबादत उहो आहे जेका अल्लाह रब्बुल आलमीन जी नाज़िल कयल शरीयत जे मुताबिक़ हुजे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी घरवारी खां रोज़ो खोलाए छॾियो। इहे चंद ॻाल्हियूं हूं जेके महज़ तमहीद जे तौर ते तव्हां ॿुधी सघा आहियो। वक़्तु कोन्हे, बिदत तमामु वॾो जुर्म आहे जंहिंसां
अमल करण वारो पंहिंजा अमाल बर्बाद थो करे छॾे, वो अल्लाह जे गज़ब जो शिकार तो थियो वञे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे सही दीन समझण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। वमा अलैना इल्लल बलाग।